नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदड़ घोटकी जी मुकामी होटल में ज़िले घोटकी जी बादशाह ऐं पढ़ियल लिखियल शहरनि जी अहम गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में दोस्तनि जी इत्तफ़ाक़ राय सां हिक फिलाई ऐं समाजी कमनि लाइ अवाम दोस्त इताज ज़िले घोटकी जो बुनियाद रखियो वियो। गॾिजाणी में सियासी ऐं समाजी अॻवान सरदार पठान खान कोलाची, राणा शौकत अली, एहसान मलिक, अदनान अहमद सुमरो, वकील शकील थईम, मोहम्मद मूसा गॾाणी समेत सवें जी तइदाद में शहरनि शिरकत कई। गॾिजाणी में शिरकत कंदड़नि शहरनि जे इत्तफ़ाक़ राय सां 3 महीननि जे लाइ बाडी पिण जोड़ी वई, जंहिं जे मुताबिक़ सरपरस्त आला अब्दुल रशीद इलाक़ो, चेयरमैन अब्दुल गफ़ार गॾाणी, वाइस चेयरमैन दोस्त अली अबड़ो, जनरल सेक्रेटरी वकील सईद अहमद दारेजो, जॉइंट सेक्रेटरी बिलाल अहमद मीरानी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल वहीद गॾाणी खे चूंडियो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।